नाज़रीन, लाड़काणे जी चांडका अस्पताल में मरीज़नि लाइ क़ाइम बोरचीखाने जे रोज़ाने लखे रुपया बजट हुअण बावजूदि मरीज़ बुखूं काटण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इशफाक अली सांढाणो। लाड़काणे जी चांडका अस्पताल में क़ाइम मरीज़नि जो खाधो तैयार कंदड़ लाइ बोरचीखानो जंहिंजी सालाना बजट 15 करोड़ रुपयनि खां वधीक हुजण बावजूदि अस्पताल में दाख़िल मरीज़ बुखूं काटण ते मजबूर आहिनि। मरीज़नि खे मिलंदड़ खाधो एतिरो त नाकाफ़ी आहे जो मरीज़ पेट भरे मानी खाई नथा सघनि, जंहिंजे करे मरीज़ अक्सर खाधो घरां घुराइण ते मजबूर आहिनि। जॾहिं त अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जा बेड बि अक्सर ख़ाली हूंदा आहिनि, पर उन बावजूदि रोज़ानो लखें रुपयनि जी बजट बोरचीखाने ते थियण हिकु सवालिया निशान आहे। मरीज़नि जो चवणु आहे त हिननि खे हिकु वेले में 2 कणक जूं मानियूं मिलनि थियूं, जंहिंजो वज़न एतिरो घटि आहे जो उहे 20 मानियूं बि हिकु मरीज़ लाइ घटि आहिनि। हिन मां हिकिड़ी मानी मां काॾो ड्रो थींदो, हिकिड़ी मानी त हाणे नंढो ॿार बि खाई ड्रो कोन थो करे, ॿुधव न भई। हिन जे करे खाऊं था, मजबूरी आहे, जेको मिले थो या नसीब। बुख लगे थी सुबह अचूं था सवेरे ई वठूं। अच्छा, हाँ पोइ मानी बानी नथा ॾियनि छा तव्हांखे? ॾियनि था साईं, पर माना 2 ॾींहं ढो नथी वञे। मज़दूर माण्हू शाम जो 4-5 बजे वठंदा वञी पहुचूं। ॿिनि माण्हुनि छा ढो थींदो, असां ग़रीब माण्हू ॾिसी थो मज़दूरी करण वारा माण्हू जाम खाईंदा आहिनि साईं। हॾियूं ढाक चवंदा सिधियूं थी वियूं। हा, MRO वरी 16 तारीख़ लिखी ॾिनी डेट। ॾिसूं वरी पोइ वठंदा त मानी वठंदा ठीकु वठंदा वरी वठंदा। घणा ॼणा आहियो तव्हां? असां अॼु 3 ॼणा आहियूं। मानी घणी अथव? 4 ॼणा। मानी घणी अथव? मानी 2 ढोर नथो थिए तव्हांजो? न हा, वठंदा वञी करे। मरीज़ लाइ ॾींदा, तव्हांजे लाइ? घणा खणी आया आहियो? ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत तोड़े सिहत खाते चांडका अस्पताल जे बोरचीखाने वारी बजट ते नज़रसानी करे अस्पताल इंतज़ामिया समेत ठेकेदारनि खां पुछा करे दाख़िल मरीज़नि खे सही नमूने पेट भर खाधो मुहैया कयो वञे। कैमरामैन शेरिया रोड सां गॾु इशफाक अली सांढाणो, आवाज़ TV न्यूज़, लाड़काणो।